الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين كفروا وماتوا وهم كفار فلن يقبل من أحدهم ملء الأرض ذهبا ولو افتدى به أولئك لهم عذاب أليم وما لهم من ناصرين صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो। اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सभु चवंदा कयो अल्हम्दुलिल्लाह। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जे सज़ा जो ऐं तौबा जो बयानु फरमायो हो जेके इस्लाम आणण खां पोइ वरी फिरी था वञनि, इस्लाम खां मुर्तद था थी वञनि। पहिरियां त अल्लाह तबारक व तआला फरमायो इन जी तौबा क़बूल ई कोन्हे जेको इस्लाम तां फिरी वञे। अहिड़ी ज़ालिम क़ौम खे अल्लाह ताला हिदायत ई कोन ॾींदो। कीअं अहिड़ी क़ौम जी तौबा क़बूल थिए कोन थींदी, जीअं ॿिया अहिड़े क़िस्म जी हरकत न कनि। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं ठीकु आहे तौबा ताब थिए थो सचाईअ सां, सची तौबा करे थो, बक़ाया पंहिंजी ज़िंदगी इस्लाह कंदे गुज़ारे थो, ईअं न त रवा जी तौबा करे पोइ वरी साॻा ई उहे कम शुरू करे। वासलहू जो लफ़्ज़ अल्लाह से फरमायो पंहिंजो पाण खे संवारे, पाण खे सुधारे, पंहिंजी निगरानी करे, उहे बुरायूं छॾे, उहे ॾोह छॾे जिन बुराइनि ऐं ॾोहनि हिन खे कुफ़र ते मजबूर कयो। उहे सभु शयूं छॾे वञे, ज़िंदगी भर हुनजे वेझो न वञे, अहिड़ो पको अज़म करे पोइ इस्लाम वरी ॿीहर हाणे मुस्लमान ते तौबा ताब थियण खां पोइ त फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम, अल्लाह से फरमायो पोइ रब जी ज़ात बि बख़्शणहार महिरबान ज़ात आहे। पोइ हाणे वरी उन्हनि ॿिनि तबक़नि जो बयानु कयो वियो जेके इस्लाम आणण खां पोइ मुर्तद त थिया पर फिरी वरी इस्लाम ते न आया, उन कुफ़र ते ई बज़िद रहिया। इस्लाम जे मुख़ालिफ़ माण्हुनि जी ज़हन साज़ी हुननि जे मथां असर करे वई, एतिरो इस्लाम जे मुख़ालिफ़त में ज़िंदगी गुज़ारींदा रहिया जो इन ज़िंदगीअ मुख़ालिफ़त वारीअ ते बज़िद रहिया, अटकी पिया। अल्लाह तबारक व तआला फरमायो लन तुक़बल तौबतुहुम, अहिड़नि माण्हुनि जी तौबा बि क़बूल कोन्हे, इहे गुमराह। हाणे हिते ॿ दर्जा आहिनि, ॿ। हिकिड़ो दर्जो त हीअ आहे, हिकिड़ो माण्हू इस्लाम जो मुख़ालिफ़ आहे, माना ग़ैर मुस्लिम आहे, इस्लाम तां फिरियो आहे, मुर्तद थियो आहे, तमामु तर कम कुफ़रिया करे थो। पोइ हाणे जेकॾहिं हुनखे चइजे थो त बाबा जेकॾहिं वरी मोटी अची थो इस्लाम ते सची तौबा करे त तूं असांजो भाउ आहे, जे न त पोइ यादि रख मुर्तद वाजिबुल क़त्ल अथई, कोन छॾिबो हुनखे। छो त हुनजे करतूतनि ॻाल्हियुनि खे ॾिसी ॿुधी करे ॿिया बि मुस्लमान इस्लाम तां फिरंदा। जीअं पुराणे ज़माने में यहूदियुनि जी इहा साज़िश बि हुई, क़ुरान पाक बि गुज़िरियल आयतुनि में बयानु कयो आहे त सुबुह जो मुस्लमान थी करे इस्लाम में दाख़िल थी ज़िंदगी गुज़ारींदा, शाम जो इस्लाम तां फिरी वरी काफ़रनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा। पुछा कई वई हुननि खां त बाबा सुबुह जो मुस्लमान शाम जो काफ़र, ही छा चकर आहे? जवाब ॾिनऊं त असां मुस्लमान थी इस्लाम में दाख़िल थी इस्लाम जे गहराईअ सां मुतालो करे अहकामनि खे ॾिठोसीं,
नऊज़ बिल्लाह मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हुनजे ताबेदारनि खे गहराईअ सां इस्लाम में दाख़िल थी करे वञी ॾिठोसीं ऐं पोइ पंहिंजे तौरात ऐं इंजील खे जेके हुननि सिफ़तूं आख़िरी पैगम्बर जो ॿुधायूं उन्हनि खे बि ॾिठोसीं। असां सुञातोसीं त उहे आख़िरी पैगम्बर वारा निशान हिन में कोन्हनि। नऊज़ बिल्लाह, इहो आख़िरी पैगम्बर कोन्हे, इहो इस्लाम कोन्हे को जेको तौरात बयानु कयो आहे। हाणे इएं माण्हुनि खे ॿुधायूं, इन जे करे असां फिरी आयासीं। पोइ माण्हुनि हिननि खे ॾिठो त ही चङा भला सुबुह जो मुस्लमान थिया, इस्लाम जे अंदरि दाख़िल थी, गहराईअ सां हुनजो मुतालो करे उन्हनि जे मामलात खे ॾिसी हेॾे फिरी आया। चङा भला पढ़ियल पीढ़ियल दाख़िल थी फिरी आया। इन्हनि खे ख़बर हूंदी कि असांखे वधीक ख़बर आहे, इन्हनि खे वधीक ख़बर आहे, इहे ई कोन था इस्लाम ते टिकण ॾिया, असां कोन टिकंदासीं। त पोइ ईअं जे करे न मुर्तद खे छॾे ॾिजे पंहिंजे हाल ते, खोड़ सारा मुर्तद थींदा। तंहिंजे करे मुर्तद वाजिबुल क़त्ल आहे। पर हाणे हिते अल्लाह तबारक व तआला जेको तबिको अहिड़नि ॾोहारनि जो बयानु कयो आहे, चयो वियो हुनखे त बाबा तूं हाणे इस्लाम में दाख़िल थी थो त भाउ आहे असांजो, अल्लाह ताला तुंहिंजी तौबा करे थो, क़बूल थो करे अल्लाह ताला तुंहिंजी तौबा, ऐं बशर्ते कि तूं सचाईअ सां तौबा कर। पर ही छा थो करे, अक़ीदो पंहिंजो नथो मटाए। इस्लाम जिन जिन ॾोहनि खां मना कयो आहे उहे ॾोह छॾे थो ॾे, कुफ्र ते रहे थो, पर उहे ॾोह करणु छॾे थो ॾे जेके ॾोह इस्लाम बयानु कया आहिनि। चोरी बि नथो करे, शराब बि नथो पीए, ज़िना बि नथो करे, पराओ हक़ बि नथो खाए, नाजाइज़ कंहिंजे मथां इल्ज़ाम बि नथो हणे, ऐं हरू जेको आहे इल्ज़ाम तराशी करण खां पोइ कंहिंखे ना खून रेज़ी ऐं क़त्ल करण ते उभारे बि नथो। माना गुनाहनि सभिनी खां बची थो वञे, पर अक़ीदो हिनजो उहो ई आहे साॻियो इस्लाम जे मुखालिफ़त वारो। कलमो पढ़ी करे मुस्लमान नथो थिए, इस्लाम जिन गुनाहनि मासियात बुराइनि खां झलियो आहे उहे सभु छॾे थो ॾे। हाणे भला हिनखे इस्लाम क़बूल कंदो? अल्लाह ताला फरमायो लन तुक़बल तौबतुहुम, हिनखे तौबा ई कोन था चऊं असां, हिनखे तौबा ई कोन था मञूं असां। ईअं हुयो, अॼु बि आहे। केतिरा ई वाणिया, केतिरा ई गैर मुस्लिम हिंदू, केतिरा ई बागड़ी भील, केतिरा ई ठाकुर सिख अॼु बि आहिनि इस्लाम जा मुखालिफ़ आहिनि, पर तमामु तर ॻाल्हियुनि में मुस्लमाननि ऐं इस्लाम जे अहकामनि ते अमल कनि। केतिरा ई वाणिया चोरीअ खां परे, ख़यानत खां परे, बिल्कुलु बिल्कुलु हुननि इस्लाम जो मुतालो करे इस्लाम जे अहकामनि खे मञियो, पर इस्लाम क़बूल न कयो। ॻाल्हियूं इस्लाम जूं सभु क़बूल करे पोइ ॾिठूं त इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण में वॾो फ़ाइदो आहे दुनिया में ई, आख़िरत जो फ़ाइदो हुननि खे कोन थो खपे। न कि आख़िरत ते हुननि जो यकीन आहे, छो त ईमान ई कोन्हे न हुननि जो, आख़िरत ते यकीन बि कोन्हे, क़यामत क़बर हिसाब किताब ते यकीन ई हुननि जो कोन्हे। तॾहिं त पंहिंजे माण्हूअ खे मरण खां पोइ बाहि में साड़े छॾींदा आहिनि। अबा सड़ी वियो, ख़ाक थी वियो, हुनजी ख़ाक असां खणी करे 3 हिसनि में विराईसीं। हिकिड़ो हिसो ख़ाक जो तेज़ हवा में उॾारे छॾियोसीं, हिकिड़ो हिसो ख़ाक जो तेज़ दरिया वारे पाणीअ छोलनि में पाणीअ ते बुरके चढ़े पाणीअ ते मिक्स करे मिलाए छॾियोसीं, हिकिड़ो हिसो ज़मीन खेती बाड़ी जेका हर रुकाइजे थो उन महिल ज़मीन में उछलाए छॾियोसीं, कलर वांगुरु चटे छॾियोसीं, इहो मिली मिक्स थी वियो। पोइ चवंदा कीअं हाणे ॿीहर उथंदो, कीअं उथंदो इहो ॿीहर? इज़ा कुन्ना इज़ामन व रुफ़ातन इन्ना लमबऊसून ख़ल्क़न जदीदा। मरी वियासीं, ॻरी वियासीं, भुरी वियासीं, इहा भोर ॻरियल बि असांजी मिटीअ में मिलाइजी वई, पाणीअ में हवा में मिलाइजी वई, हाणे कीअं ॿीहर उथंदासीं? हुननि जो अक़ीदो इहो आहे। पर अहिड़े अक़ीदे रखण वारा माण्हू बि चोरीअ खां परे, शराब खां परे, ज़िना खां परे, तमामु तर इस्लाम जेके बुरायूं ॿुधायूं आहिनि उन्हनि खां परे, त पोइ छा अहिड़नि माण्हुनि खे मुस्लमान चइबो? न, अगरचे उहे बुराइनि सभिनी खां महफ़ूज़ आहिनि, सभिनी खां बचनि था, पर मुस्लमान कोन चइबो। हिते अल्लाह तबारक व तआला ॼाणो त उन्हनि माण्हुनि जे बारे में इहा हक़ीक़त ॿुधाए छॾी, मतां को कादियानी ज़हन जो माण्हू हुजे, तमामु तर शराफ़त में 1 नंबर जो हुजे, अक़ीदो कोन्हसि को, तव्हांजो मुस्लमान नथो थी सघे, तव्हांजो भाउ नथो थी सघे। यादि रखिजो, अहिड़ो मुर्तद जेको आहे इस्लाम तां फिरी चुको आहे, तमामु तर अहकामनि में तव्हांखे पाबंद थो नज़र अचे, पर ईमान इस्लाम कोन अथसि। नऊज़ बिल्लाह, नबी अलैहिस्सलाम खे आख़िरी पैगम्बर करे नथो मञे, अल्लाह खे वहदहू ला शरीक करे नथो मञे, शिरक करे थो। नबी अलैहिस्सलाम खे आख़िरी पैगम्बर क़ुरान पाक खे आख़िरी किताब करे नथो मञे, बाक़ी अहकामात तमामु तर ॻाल्हियूं जेके आहिनि उहे पंहिंजे तौर ते अमल करे थो शराफ़त जे बुनियाद ते।
नेकनीयती जे बुनियाद ते दुनिया में मुंहिंजी इज़त थींदी, इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जे करे दुनिया मूंखे सुठो चवंदी। इन जे करे न क़ुर पाक में अहकाम लिखियल मां अमल कंदुसि त सवाबु मिलंदो, या मूंखे आख़िरत में बचाव थींदो। आख़िरत खे मञे ई कोन थो, सवाबु गुनाह खे मञे ई कोन थो, पंहिंजी नेकनीयतीअ ख़ातिर दुनिया ख़ातिर। पोइ हाणे अहिड़े माण्हूअ खे तौबा ताइब सम्झिबो? इहो चवे त मां तौबा कई आहे सभिनी गुनाहनि खां, मां तौबा कई आहे हर बुराईअ खां, मां तौबा थो कयां माण्हुनि खे पंहिंजा परावा हक़ ॾींदुसि, पर ईमान कोन थो आणे। हाणे इहा हिनजी तौबा चइबी? क़ुर पाक फरमायो लन तुक़बल तौबतुम, इहा तौबा ई कान्हे, हिनजी तौबा क़बूल बि कान्हे, हिनखे तौबा ई कोन चइबो। तौबा न क़बूल करण जो हिकिड़ो वजह इहो। ॿियो वजह इहा त जेको माण्हू मौत वक़्तु इस्लाम थो आणे, मौत ॾिठो अथई, मलाइक ॾिसी वियो, बिस्तरे ते पियो आहे, एक्सीडेंट थियो आहे, धकु लॻो अथसि, मर्ज़ में मुब्तला आहे, या ख़ुशि चङो भलो अचानक ईअं मंज़र नज़र अची वियुसि, बसि मौत मलाइकनि जो उते थो चवे ला इलाहा इल्लल्लाह। जीअं फिरौन चयो आमनतु बिरब्बि हारून व मूसा, अल्लाह से फरमायो इहा मौत वक़्तु बि तौबा क़बूल कोन्हे। ऐं इस्लाम न आणे, इस्लाम वारे अहकामनि समूरनि ते अमल करे, इहा बि तौबा कान्हे, हिनखे बि तौबा न चइबो आहे। वउलाइका हुमुज़ ज़ालिमून, बावजूद अहिड़ीअ तौबा जे इहो गुमराह आहे, इन जी तौबा क़बूल कोन्हे का। हाणे वरी ॿियो तबको, इन्नल लज़ीना कफ़रू व मातू वहुम कुफ़ारुन, जिन कुफ़्र कयो, कुफ़्र ते बज़िद रहिया, कुफ़्र जे हालत में ई मरी विया। इस्लाम त न आंदऊं, कुफ़्र क्यों, कुफ़्र ते ई रहिया। हिकिड़ा अहिड़ा काफ़र जेके उथंदे खां ई इस्लाम में न आया, कुफ़्र ते रहिया, कुफ़्र जे हालत में मरी विया। हिकिड़ा वरी ॿिया अहिड़ा काफ़र जेके इब्तिदा में मुस्लमान छा, पोइ किन ॻाल्हियुनि वजूहात जे करे, कंहिंजे तासुर, कंहिंजे दोस्तीअ, कंहिंजे यारीअ, या कंहिंजे तरबियत कुफ़्र जे मुखालिफ़त जे माण्हुनि, मुखालिफ़नि माण्हुनि तरबियत कई, कंहिंजे बि असर खे क़बूल करण जे करे इस्लाम खे हुन छॾे कुफ़्र अख़्तियार कयो, पोइ हिन कुफ़्र ते ई रहियो, कुफ़्र जी हालत में ई मरी वियो। हिकिड़ा ईअं चऊं त ओरिजिनल काफ़र, ॿिया वरी पोइ छा काफ़र, पहिरियां जाइ जम खां उथंदे खां काफ़र न हा, पोइ काफ़र जा। जेको बि काफ़र आहे कुफ़्र ते रहियो, कुफ़्र जी हालत में मरी वियो, फलन युक़बल मिन अहदिहिम मिल्लुल अर्दि ज़हबा, अल्लाह से फरमाए थो अहिड़ो माण्हू जेकॾहिं न असां कहिए सॼी जो सॼी ज़मीन बिल फर्ज़ उनखे सोन जी भरे ॾिजे, क़यामत जॾहिं ईअं थींदो त कोन जेको ॾोहारी अचे, पोइ उहो अल्लाह तबारक व तआला जाॾो बीही करे इल्तिजा करे त मुंहिंजा रब साईं मूं वटि हेॾी सारी दौलत हुई, मां पंहिंजी उहा दौलत ॾेई करे पंहिंजी जान छॾाइण थो चाहियां, मूंखे इजाज़त मिलणु घुरिजे ऐं मुंहिंजी जान छॾणु घुरिजे, मुंहिंजो इहो एवज़ो क़बूल करणु घुरिजे। इहो थींदो ई कोन्हे, अहिड़ी सूरत ई कान्हे, इजाज़त ई कान मिलंदी। पर जेकॾहिं बेफ़र्ज़ महाल थोरे वक़्त जे लाइ अल्लाह से फरमाए थो कंहिं माण्हूअ खां पुछूं, जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे, क़यामत जॾहिं हिकिड़ो माण्हू हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व तआला हिकिड़े अहिड़े माण्हू खे जन्नत मां घुराईंदो, जंहिंखां पुछा फरमाईंदो त छा तुंहिंजी जॻह जन्नत वारी भली आहे? चवंदो साईं बहितरीन। चए तो जेके अमल कया या तुंहिंजो जेको गुमान हो त मूंखे जॻह मिलंदी, उहा आहे हुन खां बहितर। साईं मुंहिंजे अमलनि ऐं मुंहिंजे गुमान खां मथे 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 हले, केतिरी मथे, मुंहिंजी जॻह ॾाढी भली आहे। मां पंहिंजे जॻह ते, पंहिंजे इनाम ते, पंहिंजे तव्हांजे तरफ़ खां नवाज़श जेका थी आहे मूं ते महिरबानी फज़ल, मां पंहिंजे हिन तव्हांजे फज़ल ते पंहिंजे जाइ ते ख़ुशि आहियां, मुतमइन आहे। अल्लाह ताला फरमाईंदुसि पोइ भला कुझु घुर अञा, जेको वणाई घुर त तोखे ॾियां। उहो बंदो चवंदो त मुंहिंजा रब साईं मूंखे दुनिया में ॿीहर मोटाए। जे अगरि ईअं था चओ मूंखां घुर त मूंखे ॿी का शइ न खपे, अगरि जे खपे थी या घुरणु चाहियां थो, तव्हां इजाज़त ॾियो था त पोइ दुनिया में मूंखे मोटायो, तव्हांजे राह में शहीद थियां, दीन इस्लाम ते कुसिजी कटिजी मरां। हिकु दफ़ो पोइ वरी हयाती ॾियो, वरी कुसिजी कटिजी मरां, वरी हयाती ॾियो, वरी 9 दफ़ा ईअं थियां, 100 दफ़ा ईअं थियां। पोइ हिन कुसिजी कटिजी मरण में, इस्लाम ते साह ॾियण में जेको मज़ो आहे न, अॼु मूंखे अंदाज़ो थियो ॾाढो मज़ो आहे, जन्नत खां बि ॼण त उन में वधीक मज़ो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि त न तव्हांखे ॿीहर हयाती मिलंदी, न ई तोखे मोटायो वेंदो, न ई तोखे हाणे ॿीहर हुन क़ुर्बानीअ जे लाइ पेश कयो वेंदो। उहो वक़्तु हो, उन वक़्तु तो पाण खे सुञातो, असांजे अहकामनि जो तो यकीनी एतबार सां क़दुरु कयो, पोइ उनजो बदिलो बि तोखे मिलियो। हाणे वरी ॿियो हिकिड़ो माण्हू अल्लाह ताला जहन्नम मां घुराईंदो।
अल्लाह ताला उन खां छा फरमाईंदो, ॿिए ख़बर तोखे जेका जहन्नम में जॻह मिली आहे उहा तुंहिंजी भली आहे? चवंदो साईं ॾाढी बुरी आहे, ॾाढी बुरी, ॾाढी बुरी, ॾाढी बुरी। पोइ अल्लाह ताला फरमाईंदुसि त भला तूं घुर, छा थो चईं? घुर त तोखे ॾियूं। भला जेकॾहिं तोखे सॼी रूह ज़मीन सोन जी भरे ॾियूं त पोइ तूं असांखे ॾींदे? तुंहिंजी जान छॾियूं? पंहिंजी जान छॾाइण जे लाइ सॼी रूह ज़मीन सोन जी भरे ॾियूं तोखे, पोइ तूं फिदे तौर ते असांखे ॾेई पंहिंजी जान छॾाईंदे? चवंदो हा, चवंदो हा ॾियो त मां जान छॾाइण लाइ ॾींदुसि। अल्लाह ताला फरमाईंदुसि न न, कूड़ो आहे तूं, कोन ॾींदे। कंदासीं कोन, पर जे बफ़र्ज़ महाल तोखे ॾियूं बि त बि तूं कोन ॾींदे। साईं छो कोन ॾींदुसि? मां ॾींदुसि, मां सज़ा खाधी आहे न, जान छॾाईंदुसि। इहो सोन सॼो ज़मीन जो भरियल ॾेई जान छॾाईंदुसि। अल्लाह ताला फरमायो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला उनखे फरमाईंदो त तूं कूड़ थो हणी। साईं कीअं सम्झो भला मां कूड़ थो हणां? अल्लाह जे फरमाइस, इन खां नंढड़ी शइ दुनिया में तोखां घुरी इस्लाम जी, नंढड़ी। तोखे चयोसीं कलमो पढ़, मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी कर, सचो थी, पोइ तूं 1000 भेरा खुटंदे ताबेदारी में, खुटंदे, कसो थींदे, कमज़ोर थींदे, शैतान बिगाड़ींदो तोखे, तिरकाईंदो, 1000 भेरा गुनाह थींदा तोखां, पर ईमान अक़ीदो तुंहिंजो बहितर हुजे, पोइ माफ़ी असांजी बि वॾी आहे, रहमत बि असांजी कुशादी आहे। थोरो ईमान इस्लाम तोखां घुरियो होसीं, उहो ई तो कोन ॾिनो हयातीअ में। हाणे वरी तूं सॼी रूह ज़मीन सोन जी तोखे ॾियूं त तूं ॾींदे? कोन ॾींदे, कूड़ो ईंदो, हल जहन्नम में उछलायोसि। पोइ अल्लाह तबारक व तआला हिते फरमायो, इन्नल लज़ीना कफ़रू व मातू वहुम कुफ़ारुन, जिन कुफ़्र कयो ऐं मरी विया कुफ़्र जी हालत में, फलन युक़बल मिन अहदिहिम मिलउल अर्ज़ ज़हाबा, कंहिं बि हिकिड़े खां सोन सां भरियल ज़मीन कंहिं बि हिकिड़े खां न वरिती वेंदी, क़बूल न कई वेंदी, तोणी जो पंहिंजे जान जे फिदे तौर ते ॾे, जान बचाइण एवज़ तौर ते ॾे, त बि क़बूल कोन कंदासीं। उलाइका लहुम अज़ाबुन अलीम, इहे अहिड़ा माना हूंदा जिन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। वमा लहुम मिन नासिरीन, उन्हनि जे लाइ कोई मददगार कोन हूंदो, कोई बचाइण वारो कोन हूंदो उन वक़्तु उन्हनि खे। हाणे ज़ाहिरी आयतुनि जे मथां जॾहिं नज़र रखीसीं त आयतुनि जो ख़ुलासो ज़ाहिरी तौर ते इहो आहे, अल्लाह ताला फरमाए थो इस्लाम आइण खां पोइ जेको मुर्तद थियो उन जे लाइ वरी बि असां हिकिड़ो मौक़ो ॾियूं था, जेकॾहिं सची तौबा करे, शराइतनि सां सची तौबा करे, ॿीहर ॾोह न करे, तौबा सची करे, त पोइ वरी असां उनखे क़बूल कंदासीं, उनजो इस्लाम वरी क़बूल कंदासीं। पर जेकॾहिं तौबा ई सची कोन अथसि, माना मजबूरन कंहिं ॻाल्हि खां मुतासिर थी करे मिड़ई रवा जी तौबा थो करे, तौबा, या मिड़ई पादर खां बचण जे लाइ, कॾहिं कॾहिं न चोर न हूंदो आहे माण्हू, थाणे में पादर खाईंदो आहे त पादरनि खां बचण जे लाइ बि चवंदो हा मां चोरी कई आहे, सचो त कोन्हे, पादरनि जे डप खां। अहिड़ी तरह सां जेकॾहिं माण्हू पादरनि जे डप खां मौत क़बर या हिन शइ जे एतबार सज़ा खे ॾिसी करे चवे थो मां तौबा कई, पर ईमान अक़ीदो सही कोन थो करे, त बि इहा तौबा सची कान्हे। अल्लाह से फरमायो अहिड़ी तौबा कान खपे, इहा तौबा कान्हे। या मौत खे ॾिठो अथई, हाणे हिनखे तौबा यादि आई, या ईमान इस्लाम यादि आयो आहे, अहिड़ी तौबा बि क़बूल कान्हे। जेके वरी कुफ्र जे हालत में मरी विया, तौबा अहिड़ी बि न कयूं। इज़राइल खे ॾिसी, क़बर जन्नत जहन्नम जे अज़ाब खे ॾिसी मुतासिर थी बि न, इज़राइल खे ॾिसी बि न, ईअं ई कुफ्र जी हालत में मरी विया। अल्लाह से फरमाए थो उन्हनि खां त कुझु बि एवज़ में न वठिबो, जान ई न छुटंदी उन्हनि जी, उहे अज़ाब में हमेशह हूंदा ऐं उन्हनि जे लाइ कोई मददगार बि न हूंदो। आयतुनि जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो आहे। गहरी नज़र सां ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला जी नज़र करम ज़रा मुस्लमाननि ते कुझु वधीक आहे, जेके इस्लाम आणे थो। पोइ इस्लाम आणण खां पोइ सभु माना मुकमल इस्लाम जे अहकामनि जा पाबंद कोन थींदा, के थोरी जमात हूंदी जेका अहकामनि ते मुकमल तरह सां पाबंद हूंदी। अक्सरियत इंसाननि जी खुटल, कमज़ोर, खुसियल, अणपूरा अक्सरियत अहिड़ा हूंदा। पोइ अल्लाह ताला उन्हनि अक्सरियत खुटलनि टुटलनि जे लाइ एॾो वॾो क़ुर पाक बख़्शिश जे लाइ बयानु कयो आहे, रहमत कुशादी आहे, शफ़ाअत जो दरवाज़ो रखियो आहे, नमाज़ जी सिफारिश, क़ुर पाक जी सिफारिश, रमज़ान जी सिफारिश, आलिम जी सिफारिश, नबीअ जी सिफारिश, बिल्कुलु उन जॻह जी सिफारिश जंहिं जॻह ते नमाज़ पढ़ंदो हो, मस्जिद जी सिफारिश,
ये सब शयूं हथा कि हथ पेरनि जूं शाहिदियूं ये सब बंदे जे लाइ अल्लाह तबारक व तआला रखियूं आहिनि। जंहिं जॻह सां रोज़ेदार घुमे पियो उन जॻह जी, उन वण जी, उन मच्छियुनि जी, उन जीतनि माकोड़नि जूं सिफारिशूं, ये सब बंदे जे माफ़े जे लाइ इहे अल्लाह तबारक व तआला रखिया आहिनि सामान बख़्शिश जा मख़फ़ी लिकाए, जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि बयान फरमाया त बंदे जे बख़्शिश जो सामान अल्लाह ताला खोड़ सारो लिकाए रखियो आहे, खोड़ सारो। पर ज़रा हुजे मुस्लमान, ईमान हुजेसि, सचो हुजे, पोइ खुटंदो थोड़ा हूंदा जेके पक्का। जीअं हदीस पाक में ईंदो आहे क़यामत जॾहिं अल्लाह ताला माशर जे मैदान में इंसान खे जमा फरमाईंदो, पोइ उन वक़्तु ऐलान थींदो बिना हिसाब जे माण्हुनि खे हाणे छॾींदुसि। उथी बीहनि उहे जेके राति जो अधु राति जो पंहिंजे बिस्तरनि तां उथी करे ख़ुदा जे आॾो सजदो कंदा, अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में रखी करे रहंदा, उथनि उहे थोड़ा माण्हू। हदीस पाक में ईंदो आहे थोड़ा माण्हू, थोड़ी जमात उथंदी, अल्लाह ताला उन्हनि खे बि बेहिसाब मोकिलींदो। वरी फरमाईंदो उथनि उहे माण्हू तव्हां उथी बीहनि उहे खड़ा थियनि जेके अल्लाह जे नाले ते पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई शहादत माणे विया। अहिड़ा बि थोड़ा उथंदा, थोड़ा। के त शोहरत ख़ातिर, के त दुनिया मूंखे शहीद चवे, अहिड़ा उथनि, थोड़ा उथंदा, थोड़ी थोड़ी जमात उथंदी। वरी अल्लाह ताला जे रज़ा ख़ातिर जिन पंहिंजो जान माल इज़त आबरू सभु कुझु कुर्बान कयो, इल्मु पिरायूं, दीन जो कमु कयूं, उहे उथनि, थोड़ा उथंदा। के त शोहरत ख़ातिर, के कीअं, उहे त कोन उथी सघंदा, खुटल टुटल हूंदा। अल्लाह जे रज़ा ख़ातिर उथंदा ई उहे जेके मुख़लिस हूंदा, सभ खां ज़ोर हूंदा, थोड़ी जमात उथंदी, बाक़ी अक्सरियत पई हूंदी। हाणे इहे उहे माण्हू हूंदा थोड़ा थोड़ा जेके उथिया जिन खे बेहिसाब बिना हिसाब जन्नत मोकिलींदो। बाक़ी माण्हुनि जो हिसाब थींदो, पोइ हिसाब में अल्लाह तबारक व तआला जीअं हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे जॾहिं पंहिंजे रहमत खे कुशादो कंदो त पोइ हिकिड़े बंदे जी तौर थींदी। रिवायत अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े माने जे अमलनि जी तौर थींदी, हुनजा गुनाह वधी वेंदा तराज़ो जे पलड़े में, नेकियूं थोड़ियूं हूंदियूं हलकड़ियूं थी पवंदियूं, गुनाहनि वारो पलड़ो ॻरो थी पवंदो। फ़ैसिलो थींदो त हिन जा गुनाह वधी विया आहिनि, नेकियूं थोरियूं आहिनि, हिनखे उछलियोसि जहन्नम में, पंहिंजे गुनाहनि जी सज़ा काटे पोइ वरी हिनखे जहन्नम मां कढिबो। एतिरे में हिकिड़ो मलाइको डुकंदो ईंदो, तरसो 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 तरसो, अल्लाह ताला जी अदालत जो इहो हिकिड़ो मंज़र हूंदो। तरसो तरसो बीहो, सभु मुतवजो थींदा। उहो ईंदो, हिकिड़ी पर्ची नंढड़ी हूंदसि, उहा हुनजे नेकिन वारे पलड़े में रखंदो, कागज़ जी टुकड़ी रखंदो त सॼो पलड़ो नेकिन वारो हुनजो भारी वज़नी थी वेंदो, गुनाह हुनजा हल्का थी वेंदा। हाणे हिनजो फ़ैसिलो जेको हिनजे ॾोहनि जे वधी वञण जे करे जहन्नम जो थिए पियो, हाणे फेराए उहो फ़ैसिलो चइबो आहे जन्नतीअ मोकिलियोसि। पर हैरानीअ सां पुछंदो त आहे छा हिन पर्चीअ ते, ॾिसां त सही। हिकु रिवायत में ईंदो आहे त हुन ते कलमो लिखियलु हो, हिकु रिवायत में ईंदो आहे त सिर्फ़ु अल्लाह लफ़्ज़ अल्लाह जो नालो लिखियलु हो, हिकु रिवायत मां त क़ुर पाक जो को अखर लिखियलु हो। कीअं महफ़ूज़ कयईं, रस्ते वेंदे ॾिठो हुयईं त अल्लाह जो नालो आहे कंहिं पने ते लिखियलु, उनखे खणी पने जे टुकड़ीअ खे उघी साफ़ करे वेड़े सेड़े के मथां ई जॻह ते रखी छॾियईं। अदब कयईं, एतिराम कयईं अल्लाह जे नाले जो, पोइ हिन लफ़्ज़ जे अदब ऐं एतिराम जे करे रब तबारक व तआला नवाज़ींदुसि। इहे रब जे रहमत जूं कुशादगियूं आहिनि। नवाज़ण ते जॾहिं ईंदो त हिन नंढड़े अमल जे करे बि कंहिं कुते खे पाणी पियारियो, कंहिं पखीअ खे दाणो ॾिनो, कंहिं किरियल माण्हूअ खे सहारो ॾिनो, कोई घोड़े ते आहे हुनखां लकुणु किरी पियो खणी ॾिनईंसि, कंहिं पोड़े, कंहिं ज़ईफ़, कंहिं कमज़ोर खे, कंहिं यतीम जे मथे ते हथु रखियो। जॾहिं बख़्शिश खे आम कंदो, वसी कंदो न, तॾहिं बसि बहानो ॻोल्हींदो। आहे को अहिड़ो माण्हू? असां वटि हिकिड़ो आलिम सॻोरो आहे, उहो चवंदो आहे जॾहिं अल्लाह ताला जी रहमत जोश खाईंदी न, आख़िर ईअं बि पुछंदो आहे भला तव्हां मां को अहिड़ो जंहिं रुॻो कंहिं आलिम खे हथ दोड़ाया हुजनि, उनखे बि माफ़ी ॾिया। भला आहे कंहिं अहिड़ो कोई अहिड़ो जंहिं रुॻो हुनजी जुती सिधी कई हुजे अल्लाह जे दीन जे ख़ातिर, इल्म जे अदब ख़ातिर? आहे कोड़ो? माना जॾहिं रब पंहिंजे रहमत खे कुशादो कंदो तॾहिं कोई बि बहानो बंदे जो ॻोल्हींदो, पर जे कुझु बि न हूंदो पोइ त हैफ़ हुजे। ही आयतूं बि असांखे ॼण त ॿुधाइनि थियूं त अल्लाह ताला काफ़िरनि खे सफ़ा माफ़ कोन थो करे, मुशरिक खे बि जेसि ताईं सची तौबा न करे तेसि ताईं माफ़ नथो करे, मुर्तद खे बि तेसि ताईं माफ़ नथो करे जेसि ताईं शराइतनि सां सची तौबा न करे। मौत ॾिसी तौबा करे त बि क़बूल कोन्हे, कुझु किन शयुनि खां मुतासिर थी करे मिड़े डप खां रुॻो ईमान आणे त बि क़बूल कोन्हे। हा, अल्लाह जे ज़ात जो सचो ख़ौफ़ रखी इस्लाह करे सचो थिए, माना बंदो रुॻो सचो थिए, पोइ माफ़ करण में देरी कान्हे का।
खुलासो कुरान पाक जे आयतुन जो इहो आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु सूरत आल इमरान जो 91 आयतूं 3 सिपारा पूरा थिया। सुभाणे खां इंशाअल्लाह हयाती रही त 4थों सिपारो शुरू थींदो। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण सां गॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।